28 तारीख़ खां वठी मरण घड़ी ताईं बुख हड़ताल जो ऐलान कयो। हिते असांजो मसइलो सॼे सिंध अंदरि इहो आहे, ख़ासि तौर ते नवाबशाह ज़िले में कणिक जी जेॾी महिल सीज़न आई पोखाई जी त 5000 जो कुझु 5500 रुपया DAP उन्हनि खे हिन वधाए ब्लैक ते कयो 10,000 रुपए में। उहो हिकिड़ो वॾो धकु लॻो माना आबादगारनि खे। हाणे उहा उनजी अघु एवरेज न थी, वरी उनजे मथां 1775 रुपया यूरिया जो सरकारी रेट। हाणे उहो 2200 खां 2300 रुपयनि ताईं 400-500 रुपया सेठ पंहिंजो खाइनि था। उन खां मथे जेको वरी SDM जी पर्ची ठहंदी आहे मुख़्तियारकार जी, वरी उनजी पर्ची सां थो हले जेको आबादगारनि खे मिले थो। उहो कंहिंखे 2900, कंहिंखे 3000, उहो कंहिं सिफ़ारिश सां, ईअं न आहे को उहो कंहिंखे आम माण्हुनि खे थो मिले। हाणे असां वटि उहो ई एवरेज अॻे 70 मण 80 मण हुई, पर कुझु सालनि खां पाणी जी खोट के ॿिया मसइला 50 मण ते वञी पुगी। उनजो नतीजो इहो आहे त हींअर 80 रुपया 85 रुपया किलो अटो लॻो पियो आहे। हीअ जेको हींअर यूरिया नथो मिले, इहा कणिक लहंदी वञे 20 मण एकड़, इहो पोइ तव्हां ई अंदाज़ो लॻाए थी इहो त वञी 150-200 रुपया किलो अटो थींदो। आवाम खे ॿियो बाबा रोज़गार त नथो केरु ॾेई सघे, रोज़गार नथा ॾेई सघो, घटि मां घटि ख़ुदा उन्हनि खां खाइण जो उनजे बचनि खां पेट जो हक़ त न खसियो वञे। हिते वाइदात थियल आहिनि, रोटी कपिड़ा मकान, रोटी जी मकान ई कपिड़े जी पचर छॾीसीं, पर घटि मां घटि पेट माण्हू पंहिंजो पाले सघे। असां मुसलसल अॼु 3 ॾींहं आहे ऐं वेठा आहियूं ऐं इनशाला वेठा रहंदासीं जेसि ताईं असांजा मुतालबा नथा मञा वञनि। जेके नौजवान वेठा आहिनि उन्हनि जी शुगर लो थी आहे? हा, मूं समेत सभिनी दोस्तनि जी शुगर लो थी आहे। इहे त विरासत सां शुगर लो थिए, बेहोश थिए, मरी वञूं, रखी असां मरण घड़ी ताईं बुख हड़ताल, उन सां को असांखे फ़र्क़ु नथो पए। पर इहो आहे भला असां मां को शहीद थियो या ऑफिसर लोड़ींदा सही, इंसान मां लोड़ींदी सही। तव्हांजो केरु ज़िम्मेवारु थींदो जेकॾहिं अलाह न ख़ैरु करे कुझु थी पवे? फस्ट त ज़िले इंतज़ामिया थींदी, हितां जो DC थींदो ऐं हितां जा हुकुमरान थींदा, उहो ई हूंदा ज़िम्मेवार। केसीं ताईं जारी रहंदी? इनशाला जेसि ताईं असांजो मसइलो हल नथो कयो वञे।